कैन शाह तक जे PPMPA ज़ुबैर अहमद जुड़ेजो दरगाह जे गादी नशीन फ़कीर अरबाब चांडियो, चेयरमैन फ़कीर सरदार चांडियो, राजा अनवर चांडियो, फ़कीर रुस्तम चांडियो, PP फरीदाबाद जे सदर जुल्फ़कार अली अब्बासी, वाइस चेयरमैन सिकंदर अली डेरो, साईं कादिर बख्श चांडियो ऐं ॿियनि पहुची काशे जे दरगाह अब्दुल्ला शाह गोदड़ियो ते पहिरीं धमाल जो इफ़्तिताह कयो। दरगाह ते चादर चाढ़ी दुआ घुरी वई। हिन मौक़े ते PPMPA ज़ुबैर अहमद जुड़ेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काशे जी दरगाह अब्दुल्ला शाह ते हर साल ईंदो आहियां, मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरंदा आहियूं। हिन चयो त शाह गोदड़ियो जो रोड जो रहियल कमु जल्द मुकमल करायो वेंदो। हिन पीअण जे साफ़ पाणी जी स्कीम मुसाफ़िरनि जी सहूलियत लाइ बाथरूम ठहिराए ॾियण जो पिणु ऐलान कयो। हिन चयो त फरीदाबाद रोड मंज़ूर करायो आहे ऐं तक जे अवाम सां दुख सुख में गॾु आहियां। हिन मौक़े ते PP अॻवान एजाज़ अली चांडियो, खलील ख़्वार, ज़ुल्फ़कार अब्बासी, सिकंदर अली डेरो, कादिर बख्श चांडियो, अली नवाज़ ख़ासकेली, अमजद हुसैन गायंचो, कादिर चांडियो, गुलाम अली खोसो ऐं ॿिया साणनि गॾु हुया। दरगाह शाह गोदड़े फ़कीर तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ आहे शाह गोदड़े फ़कीर जी। ॾिसो था हिते 20-25 सालनि खां जीअं साईं ॿुधायो त हिते मेलो लॻंदो पियो अचे, या कुझु टाइम अॻु में मुंहिंजो चाचा मरहूम इंजीनियर अब्दुल अज़ीज़ पुणे जो हिन मेले जी इफ़्तिताह कंदा हुआ। उन्हनि जे नक्शे क़दम ते ॿियों साल आहे। मां बि हिन दरगाह ते हाज़िरी हर साल भरींदो आहियां ऐं हिन जे मेले जो इफ़्तिताह कंदो आहियां। या जीअं तव्हां ॿुधायो पिया त कुझु हिते जेके साईं ॿुधायो त मसइला आहिनि, जीअं